अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशपान हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर थियणु प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा शुगर जी बीमारी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं, या मिठनि पेशाबनि जी बि चवंदा आहिनि, या डायबिटीज़ बि चवंदा आहिनि। पर कोशिशि कंदासीं तव्हांखे ॿुधायूं शुगर जी बीमारी आहे छा, उहो त ज़रूरु ॿुधाईंदासीं, पर शुगर जी बीमारी जो टाइप्स कहिड़ा आहिनि, उहो कहिड़ियुनि कहिड़ियुनि कंडीशन में थींदी आहे, उन्हनि टाइप्स सां कीअं बची सघिजे थो। त असां कोशिशि कंदासीं त शुगर जी बीमारी जा जेके टाइप्स आहिनि उहे तव्हांखे ॿुधायूं। कहिड़ा टाइप आहिनि, उहे कहिड़ी उमिरि में थींदा आहिनि, कहिड़नि कहिड़नि माण्हुनि खे, मर्दनि खे वधीक थींदा आहिनि, औरतुनि खे वधीक थींदा आहिनि। जेकॾहिं औरतुनि खे शुगर थी वञे त उनजे हमल जे दौरान उनजे ॿारनि ते कहिड़ा असर पवंदा, इन बारे में बि तव्हांखे अॼु असां ॼाणींदासीं। त असां डायबिटीज़ या शुगर जे बारे में तव्हांखे मुकमल ॼाण ॾींदासीं। तव्हांजो को बि सुवालु हुजे त तव्हां फ़ोन करे असांजे महिमान खां शुगर जे बारे में, या ब्लड प्रेशर जे बारे में, या डायबिटीज़ जे बारे में को बि सुवालु पुछी सघो था। पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजो टीवी जो आवाज़ु घटि रखो, पाण खे न ॿुधो, असां सां ॻाल्हायो, असांखे ॿुधो, त जीअं असां तव्हांजी ॻाल्हि सम्झी सघूं ऐं डॉक्टर साहिबु तव्हांखे उन्हनि जो जवाबु ॾिए। जीअं त असांजो टॉपिक आहे शुगर या डायबिटीज़। इन सिलसिले में अॼु मूंसां गॾु जेको महिमान आहे उहो आहे नालेवार प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख साहिबु, जेके पाण प्रोफेसर ऑफ मेडिसन आहिनि, एंडोक्राइनोलॉजिस्ट आहिनि, डायबिटीज़ जा माहिर प्रोफेसर आहिनि, सुञातल प्रोफेसर आहिनि, असां वटि ईंदा रहंदा आहिनि। अॼु डॉक्टर साहिब खां इहो ज़रूरु पुछंदासीं त डायबिटीज़ जा टाइप केतिरा आहिनि ऐं उहे कहिड़ी कहिड़ी उमिरि में कहिड़नि कहिड़नि माण्हुनि खे थींदा आहिनि। अचो त पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। डॉक्टर साहिबु अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी। ऐं डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख साहिबु तव्हां हिते असां वटि। डॉक्टर साहिबु, हमेशह तव्हां सां ज़िक्र थींदो आहे, तव्हां ईंदा रहंदा आहियो असां वटि। शुगर जे बारे में काफ़ी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, एंडोक्राइनोलॉजी जा एंडोक्राइन जेको असांजो हार्मोन, उन बारे में बि ॻाल्हि थींदी आहे। पर अक्सर इहो ॻाल्हि त शुगर त असां चई छॾी, डायबिटीज़ त चई छॾी, त हिन जा टाइप केतिरा आहिनि ऐं कहिड़ी कहिड़ी उमिरि में कहिड़नि माण्हुनि खे लॻंदा, पर टाइप केतिरा आहिनि शुगर जा? ॾिसो न, जेकॾहिं वॾे पैमाने ते ॻाल्हि कजे त ॿ टाइप आहिनि, टाइप 1 ऐं टाइप 2। अच्छा। इहे एॾा मुख़्तलिफ़ आहिनि जो यानी इवन मेडिकल स्टूडेंट खे बि असां इहो पढ़ाईंदा आहियूं। अच्छा। हाणे टाइप 1 जेका आहे उहा घणो करे ॿारनि में थींदी आहे या नौजवाननि में थींदी आहे। सही आहे। अमूमन 15-20 सालनि खां घटि हूंदा आहिनि अमूमन, ऐं उहे सन्हा हूंदा आहिनि। उन्हनि में तेज़ीअ सां अलामतूं ज़ाहिर थींदियूं आहिनि। एॾा पेशाब हिकदमि अची वेंदा आहिनि, राति जो 3-4 दफ़ा उथंदो आहे, कमज़ोरी थींदी आहे, वज़न घटि थींदो आहे, पाणी बार बार पीअंदो आहे, यानी हिकदमि चंद हफ़्तनि में अलामतूं ज़ाहिर थी वेंदियूं। इहो टाइप 1। इहो टाइप 1 आहे। ठीकु आहे। टाइप 1 मुख़्तलिफ़ इन सूरत में आहे जो इन में बीटा सेल जेके आहिनि, जेके वाहिद फैक्ट्री आहे पूरे जिस्म में लबे जे अंदरि जेका इंसुलिन खे पैदा कंदी आहे, उहा बिल्कुलु तबाह थी वेंदी आहे। तंहिंजे करे टाइप 1 जो इलाजु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसुलिन आहे, डायग्नोसिस जे पहिरें ॾींहं खां वठी ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहं ताईं, भली 80 सालनि जो। ठीकु आहे। उन खां पोइ ॿियो टाइप कहिड़ो आहे? ऐं टाइप 2 जेको आहे उहो घणो करे 20-30 सालनि खां पोइ थींदो आहे, ऐं उहे थुल्हा हूंदा आहिनि। उन में अलामतूं न हुजण जे बराबरि हूंदियूं आहिनि। शुरू में ख़बर न पवंदी आहे? शुरू में ख़बर न पवंदी, 3-4 साल बीमारी हूंदी, नुक़सानु पियो थींदो, इंसान खे ख़बर कोन हूंदी। भली शुगर 300 हुजे, उहो इन जे लाइ जो उनजूं अलामतूं तमामु इहे साॻियूं अलामतूं आहिनि। यूरिन घणो अचणु, उञ घणी लॻणु, बुख घणी लॻणु, कमज़ोरी थियणु, पर तमामु स्लो डेवलप थींदियूं, आहिस्ते आहिस्ते, तमामु आहिस्ते, बेख़बर हूंदो आहे माण्हू। इतफ़ाक़नि को सर्जरीअ खां अॻु या इंश्योरेंस खां अॻु कॾहिं टेस्ट कराई त ख़बर पवंदी त हिनखे त शुगर आहे, ऐं टेस्टुनि मां ख़बर पवंदी त पुराणी शुगर आहे काफ़ी अर्से खां। अच्छा डॉक्टर साहिबु, इहे त छा आम वॾा ॿ, पर टियों टाइप बि हिकिड़ो आहे अॼु हिकिड़ो टाइप 3 जंहिंखे चवंदा आहिनि अमूमन, उहो कहिड़ो? उहो एक्चुअली टाइप 2 जो हिकिड़ो क़िस्म आहे। उहो सिर्फ़ु औरतुनि में थींदो आहे ऐं सिर्फ़ु हमल जे दौरान थींदो आहे, प्रेगनेंसीअ जे दौरान। अच्छा। हा, प्रेगनेंसीअ में शुरू में न थींदो आहे, 5-6 महीने खां पोइ शुरू थींदो आहे। प्रेगनेंसीअ जा 9 महीना थींदा आहिनि, 10 महीना, उन में 5 या 6 महीने में शुरू थींदी आहे। पहिरियों जेकॾहिं थी त उहा जेस्टेशनल डायबिटीज़ न आहे, उनजो नालो रखियो अथऊं जेस्टेशनल डायबिटीज़, जेका हमल जे दौरान हमल औरतुनि में शुगर जी बीमारी थियणु। हाणे इन जूं कुझु ख़ासि ॻाल्हियूं आहिनि। ख़ासि ॻाल्हियूं इहे आहिनि त हिकिड़ो थोरो हिनखे ॿुधायो, जेका 5 महीने खां पोइ शुरू थींदी ऐं आख़िर डिलीवरी ताईं? जी हा, बिल्कुलु डिलीवरीअ ताईं हलंदी। अच्छा। जंहिं ॾींहुं डिलीवरी थी, चाहे उहा नॉर्मल डिलीवरी हुजे या उनजो ऑपरेशन करे सिज़ेरियन सेक्शन खां कढनि ॿार, उन ॾींहुं वरी शुगर ख़तमु। अच्छा, पाणी नॉर्मल थी? पाणी बिल्कुलु नॉर्मल, का ज़रूरत ई कान्हे कंहिं शइ जी। इन इहो छो थींदी आहे? इन के ख़ासि सबब आहिनि, के रीज़न्स आहिनि जे सिर्फ़ु इन पीरियड में थींदी आहे ऐं पोइ वरी छॾे वेंदी आहे? जॾहिं त ॿियूं शुगरूं जेको डॉक्टर साहिबु मां तव्हां पाण जेकॾहिं हिकु दफ़ो थी वियूं त भले केतिरो बि इलाजु करो छॾे न वेंदियूं आहिनि। इन जो वरी छॾे वञणु इहो त हिकिड़ो तमामु टिपिकल अंदाज़। न न, हिन में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे त वरी जॾहिं ॿी प्रेगनेंसी थींदी सेकेंड, चाहे जॾहिं बि थिए, चाहे साल खां थिए 2 सालनि खां, वरी थींदी
अच्छा वरी उन दौरान थी त पोइ वरी थींदी, अच्छा हमले दौरान वरी थींदी वरी डिलीवरी खां पोइ ख़तमु। पर 3-4 ॻाल्हि खां प्रेगनेंसी खां पोइ घणो करे इहा परमानेंट थी वेंदी आहे। सो इहा बि परमानेंट थींदी आहे। इहा एक्चुअली टाइप 2 जो क़िस्म आहे। अच्छा टाइप 2 जो इहो हिकिड़ो क़िस्म आहे, स्पेशल वैरायटी आहे। स्पेशल वैरायटी इन ते अचूं था डॉक्टर साहब कालर उनखे शामिल कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु था ॻाल्हायो किथां? शेरबानो समूद मीरपुर टाकरो ज़िलो ठट्टो उन खां ॻाल्हायां थी। जी शेरबानो छा पुछंदो डॉक्टर साहब खां? सर मुंहिंजी नंढड़ी आहे 22 सालनि जी आहे, उनखे 12 सालनि खां वठी हीअ शुगर थी वई आहे। ठीकु आहे। ऐं उहो जेको आहे सो उनखे थैलीसीमिया बि आहे। उनखे शुगर हाणे सफ़ा जिस्म खे अहिड़ो चौक करे छॾियो आहे जो वीचारे हली बि नथी सघे। सही आहे। हिन जे बारे में पुछणो आहे। हेपाटाइटिस सी जी बि माना 3 ॾींहंनि खां वठी असांखे ख़बर पई आहे, रिपोर्ट आई आहे त उनखे हेपाटाइटिस सी बि थी वई आहे। अच्छा थैलीसीमिया हुनजे लाइ डॉक्टर असांखे चयो आहे त हुनजो हाणे टाइम ख़तमु आहे, हाणे असां हुनजे लाइ छा करे सघूं? थैलीसीमिया बि आहे उनखे? जी जी सर। अच्छा त उन लाइ जेको शुगर जो इलाज इंसुलिन वग़ैरह को डॉक्टर ॾिनी आहे? इंसुलिन, हा इंसुलिन पेट में या टंगनि में उते लॻाए थी। जी सर। उनखे घणा अर्सो थी वियो आहे लॻाइण? तक़रीबन 13 साल हले पियो। 13 सालनि खां वठी तव्हां इंसुलिन लॻायो था या इंसुलिन कॾहिं खां लॻायो? जी सर, जी सर। अच्छा हाणे तव्हां छा था पुछणु चाहियो? हा हिकु सवाल। जी डॉक्टर साहब। इहो अॼु खां पुछो त थैलेसीमिया माइनर आहे या मेजर आहे? हुनजे जिस्म ते माना पूरो आयरन जो कंट्रोल थी वियो आहे। हाणे हलण फिरण खां बिल्कुलु उहा दर थी वई आहे। उनमें उन्हनि खे टिकियूं ॾिनो अथनि न जेको थैलेसीमिया जो तव्हां रत लॻाईंदो आहे हर हफ़्ते? जी जी सर, हर हफ़्ते 10 ॾींहं 15 ॾींहं। उन मां को फ़ाइदो थींदो आहे? मेजर आहे। बसि इहो थींदो आहे जीअं गाॾी खे पेट्रोल हलणो त बसि ईअं हले, जे ख़तमु त पोइ उहा पई हूंदी आहे वीचारी। अच्छा ठीकु आहे तव्हांखे जवाबु ॾींदा। वरी महिरबानी। कहिड़े ॻोठ में आहे? इहा मीरपुर साकरो ठटे खां फ़ोन कयो। ठीकु आहे वरी महिरबानी तव्हांखे जवाबु ॾियां। डॉक्टर साहब ॿारड़ो आहे 13-14 साल जी नंढी, उनखे मेजर थैलीसीमिया बि आहे, शुगर बि अथसि, हाणे चवनि था त शायदि हेपेटाइटिस सी ज़ाहिर कमज़ोर थी वियो त थैलीसीमिया जे जेके मरीज़ आहिनि ॿारड़ा उन्हनि खे शुगर बि हुजे त हिननि खे संभालणु या हिन जो इलाजु करणु थोरो मुश्किल आहे त कीअं हिननि खे बहितर करे ॾिसो न, ही 3 बीमारियूं हिन काकीअ में। हिकिड़ो त टाइप 1 डायबिटीज़ आहे। हा। ऐं इहो हीमोक्रोमेटोसिस आयरन ओवरलोड चवंदा आहियूं असां, उहो थैलेसीमिया जे करे रत जूं थैलियूं ॾिबियूं आहिनि उनजे करे थींदो आहे। ॿी उहा बीमारी आहे। ऐं टियों हेपेटाइटिस सी आहे। हेपेटाइटिस सी घणो करे जेके रत जूं थैलियूं लॻंदियूं आहिनि, कमज़ोर माण्हू खे थी पवंदी आहे। न उन में जेकी स्क्रीन जे करे सही कयल न हुजे रत, त बी ऐं सी हेपेटाइटिस बी HIV उन मां ट्रांसफर थींदा आहिनि घणो करे। पर हेपेटाइटिस सी जी हिकु बहितरीनु ख़बर इहा आहे त अॼुकल्ह टिकियूं निकितियूं आहिनि हेपेटाइटिस सी जूं, जंहिंजो को साइड इफेक्ट कोन्हे। 5000 महीने जो आहे ख़र्चो, तमामु सस्तो ऐं सुठो इलाज आहे, तमामु सुठो। पर हाणे जेका शुगर ऐं जेका आहे थैलेसीमिया ऐं तमामु कमज़ोर थी वई आहे, हाणे कीअं उनजो इलाज छा करणु घुरिजे? अदा ॾिसो, हिकिड़ो त कंहिं सुठे सेंटर में इन जो इलाजु कराइनि। मां त मेडिकल स्टूडेंट, थैलेसीमिया मेजर जा मेडिकल स्टूडेंट आहिनि, उहे डॉक्टर थियण वारा आहिनि। यानी अॼुकल्ह जदीद इलाज सां एॾी उनजी लाइफ एक्सपेक्टेंसी वधी वई आहे जो थैलेसीमिया मेजर जा ॿार डॉक्टर असांजे साम्हूं आहिनि, डॉक्टरी पास करे चुका आहिनि। त चवण जो मक़सदु इहो आहे त अॼु घबराए न। अॼुकल्ह अहिड़ियूं इंजेक्शन आयूं आहिनि, अहिड़ियूं दवाऊं आयूं आहिनि जेके इन थैलेसीमिया मेजर जे करे जेको आयरन जो ओवरलोड थींदो आहे उनखे हटाइण में मदद ॾींदियूं आहिनि। ऐं जेकॾहिं शुगर आहे त उनजो इलाजु त इंसुलिन आहे, उहा त लाज़मन। जीअं मां हाणे ॿुधायुमि त उनजो इलाजु आहे इंसुलिन। ऐं ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहं ते अलाह कंदो वॾी हयाती थींदी ऐं सिर्फ़ु इंसुलिन लॻंदी। ऐं ॾिसो न, हीअ अतीअ खे खपे त 2-3 दफ़ा कंहिं सुठे सेंटर में वञी, वॾे शहर में। मीरपुर साकरो मूंखे ख़बर कान्हे, उते नंढियूं अस्पतालूं थैलेसीमिया जो ऐं डायबिटीज़ जो उते इलाज कोन थींदो। वॾे शहर कराची में टर्शरी केयर हॉस्पिटल में वञी हिकु दफ़ो ओपिनियन वठी अचे, भली पोइ परमानेंट इलाज उते पंहिंजे ॻोठ में करे, पर ओपिनियन जे लाइ कंहिं वॾे शहर में वञी सुठे इंस्टीट्यूट में करे ऐं मशवरो ज़रूरु करे। थैलेसीमिया जा बि तमामु सुठा सेंटर आहिनि ऐं शुगर जा बहितरीनु सेंटर आहिनि, त उॾे अची सिविल अस्पताल जिना अस्पताल मां फ़ाइदो वठी सघिजे थो। बिल्कुलु जिना सिविल आहे, सर सैयद अस्पताल आहे, उते वञी एडमिट थी उते माना फ़ाइदो वठी सघिजे थो। बिल्कुलु भेण तव्हां डॉक्टर साहब जी ॻाल्हि ॿुधी हूंदी, कंहिं वॾी अस्पताल में कराची या हैदराबाद में कंहिं सुठी वञी उते हुनखे एडमिट कराए ऐं शुगर जो तमामु सुठो शुगर जो मुफ़्त जहिड़ो काफ़ी अस्पतालूं ॿियूं बि आहिनि शुगर जो, ऐं तव्हां थैलेसीमिया जो इलाजु कराए सघो था। पर अस्पताल में वञणु ज़रूरी आहे, डॉक्टर खां मशवरो वठणु ज़रूरी आहे। डॉक्टर साहब हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं मोहम्मद अयूब राजपथ थो ॻाल्हायां, भेरिया रोड, ज़िलो नौशहरे खां। वॾी महिरबानी मोहम्मद अयूब। डॉक्टर ज़मान शेख असां सां गॾु आहे, छा पुछंदो? जी साईं जी। छा पुछो?
अर्जी आहे त डॉक्टर साहब ॿुधायो मूंखे तक़रीबन 10 साल के थी विया आहिनि शुगर खे। ठीकु आहे। हाणे उन में मूंखे तकलीफ़ जेका नेराणे मुंहिंजी शुगर थींदी आहे नेराणे उहा तक़रीबन 250 खां 300 थी थिए। पोइ टेबलेट वठंदो हुउमि पहिरियों ई, हाणे जेको आहे सो इंसुलिन शुरू कई आहे, उन ते नॉर्मल त रहे थी पर तकलीफ़ इहा आहे। ऐं इन जे लाइ डॉक्टर साहब खां पुछियो आहे त मां कहिड़ी इंजेक्शन कजे या दवा हिन जे लाइ आहे त मशवरो ॾियनि महिरबानी करे। हाणे इंसुलिन ते आहियो तव्हां? हा इंसुलिन ते हाणे नॉर्मल थी वई आहे? हाँ नॉर्मल आहे, मतिलबु इहो जेकॾहिं नथा आहियूं त पोइ वरी कमु छा कंदा आहियो दादा? जी साईं कमकार कोन्हे को, बसि मिड़ई अलाह जी महिरबानी। अलाह मदद कंदो, अलाह मदद कंदो। तव्हांजी उमिरि घणी आहे? साईं मुंहिंजी 58 साल। अच्छा, ॿियो ब्लड प्रेशर वग़ैरह ॿी त का बीमारी कोन्हे? न ब्लड प्रेशर सही आहे, अलाह जी महिरबानी आहे, ब्लड प्रेशर मुंहिंजो नॉर्मल थो रहे, बसि इहो शुगर जी। ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾींदा। तव्हां ॿुधो, वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई साईं, फ़ोन कई। दादा ॾिसो, शुगर कंट्रोल करणु साईं जो कमु कोन्हे, शुगर कंट्रोल करणु आहे कमु डॉक्टर जो। ठीकु आहे। साईं खे खपे त कंहिं सुठे डॉक्टर ॾे वञे ऐं उहो जीअं मशवरो ॾे उन ते अमल करे। ऐं शुगर कंट्रोल न करण जो को रीज़न ई कोन्हे। हाणे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, सॼी दुनिया इन लाइ रीज़न न आहे त दवाऊं तमामु सुठियूं मौजूदु आहिनि न। इहो शुगर, को चए थो मुंहिंजी शुगर कंट्रोल कोन्हे, त इहो को रीज़न ई कोन्हे त कंट्रोल छो न आहे, थियणु खपे। मरीज़ छा कंदा आहिनि एक्चुअली, जो अधु डॉक्टर हिकु त पाण थी वेंदा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त ॾिसो न, डॉक्टर हुननि खे चवंदो आहे त भई हीअ तव्हां 2 महीननि जी दवा वठी पोइ मुॾी अचो। हाणे मरीज़ ॿ इंस्ट्रक्शन आहिनि न, हिकिड़ो 2 महीना दवा वठो, ॿी इंस्ट्रक्शन हिकदमि इहा आहे त पोइ मुॾी अचो। मुॾी अचो इन जो मतिलबु इहो आहे त मां रिव्यू कंदुमि त इहे दवाऊं जारी रखां या इनखे चेंज कयां, इन जो इहो मक़सदु हूंदो आहे। हाणे मरीज़ घणो करे असां ॾिठो आहे त हिकु मशवरे ते अमल कंदो आहे, ॿिए मशवरे खे निगलेक्ट कंदो आहे। छा कंदो आहे, 2 महीननि जाइ ते ईंदो 8 महीननि खां पोइ, दवा वरी 2 महीननि जी करे ख़त बंदि करे छॾींदो या घटाए छॾींदो। पुछिबो भई इहो छो कयो, चई साईं तव्हां 2 महीननि जी त चई। ठीकु आहे, न न मुंहिंजो ठीकु आहे, तव्हांजी ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त आहे। इनखे चइबो आहे कंप्लायंस। मरीज़ खे खपे त डॉक्टर जे मशवरे सां अमल करे त ज़रूरु फ़ाइदो थींदो, उहो डॉक्टर जो कमु आहे। ॿी मां हिते ॻाल्हि कयां त दुनिया में सिर्फ़ु हिकु दवा अहिड़ी आहे जंहिंजी का अपर लिमिट कान्हे, जंहिंजो को मैक्सिमम अपर लिमिट आहे ई कोन, उनखे जेॾो बि ॾिजे को नुक़सानु कोन्हे। ॿियूं दुनिया जूं समूरियूं दवाऊं जेके आहिनि, टिकियूं इंजेक्शन, उनजी हिकु अपर लिमिट आहे, उनखां वधीक नुक़सानु वधीक कंदियूं, फ़ाइदो न कंदियूं। उहा दवा जंहिंजो को साइड इफेक्ट कोन्हे, जेॾी बि वधाइजे, उनजो नालो आहे इंसुलिन। हाणे माण्हू डिॼंदो आहे भई अॻे मूंखे 20 ते कंट्रोल हुई, हाणे 40 ते बि न आहे, 40 ते डिॼी वेंदा आहिनि। भई 40 जे जाइ ते 400 यूनिट लॻे। थोरो मां इन ॻाल्हि खे, तव्हांजी ॻाल्हि खे कंटिन्यू थो करे। जीअं हीअ चए थो मां गोरियुनि ते हुयसि त मुंहिंजी 250 खां 300 रही, उन ते मां कंट्रोल न थियो, हाणे मूंखे जंहिं डॉक्टर वियो न, मां इंसुलिन ते रखियो, हाणे कंट्रोल थी वई आहे। सही आहे, पर ॾिसो न, कंट्रोल बि मरीज़नि जे नज़र में कंट्रोल ॿियो हूंदो आहे। चए त इंसुलिन ते थी आहे, त छा इंसुलिन कंटिन्यू करे? साईं बिल्कुलु कंटिन्यू करे। इंसुलिन जेकॾहिं हिकु दफ़ो थी त माना कंटिन्यू करे। ऐं अॼुकल्ह त टाइप 2 डायबिटिक आहे साईं खे, त टाइप 2 जे लाइ त 24 कलाकनि में हिकु दफ़ो बि इंसुलिन ॾेई सघिजे थी। इन ॻाल्हि खे कंटिन्यू करे त हिकिड़ो कॉलर आहे, उनखे बि शामिल कयो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दादा मदद अली बबर हैदराबाद मां थो ॻाल्हायां। वॾी महिरबानी। मदद अली छा पुछंदो? साईं तव्हां पहिरियों त तव्हां ॿिन्ही खे सलाम। ऐं डॉक्टर साहिब खां पहिरियों त आउं पुछंदुसि बि सही ॿुधाईंदुसि, आउं पाण डायबिटीज़ आहियां 15 सालनि खां। हिते सिंध में मूं डॉक्टरनि खां इलाज करायो कंटिन्यू, इहो इंसुलिन में नाला नथो खणां, मोतबर डॉक्टर कराची में बि आहिनि, पर नेठ हिकिड़ो डॉक्टर तैयब बादशाह आहे शिफ़ा इंटरनेशनल इस्लामाबाद में, कंटिन्यू उन खां पियो करायां। बिल्कुलु मूंखे लॻी नथी त को आउं डायबिटीज़ आहियां, बिल्कुलु उनजे चवण ते अमल पियो करियां। उहो इहो चवंदो आहे त मूं चयोमांसि साईं टाइम ते इंसुलिन नथा लॻाए सघूं या टेबलेट नथा लॻायो, शादी आहे, दावत आहे, मरणो, चए थो या पंहिंजी सिहत खे ॾिसो या दावतनि खाओ। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त साईं जी बिल्कुलु सही आहे। ऐं डॉक्टर ई कंट्रोल कंदो, डॉक्टर सां जेसिताईं राब्ते में माण्हू न रहंदो तेसिताईं। ऐं आउं 3 दफ़ा डेली चेक कंदो आहियां ऐं बिल्कुलु नॉर्मल थी अचे। ऐं दवायूं बि तव्हांखे मां ॿुधायां त हिकिड़ी इस्लामाबाद मां थो वठां त उनजो फौरन असरु थो पवे, पर ॿिए हंधि आउं नाला नथो खणां, वठां थो त उनजो वरी असरु ई नथो थिए। हिकिड़ी इहा मुसीबत। ठीकु आहे। ॿी डॉक्टर साहिब तव्हांखे ॿिन्ही खे इहो मशवरो ॾींदुसि त तव्हां ॿई ॾिसो था, सॼी दुनिया ॾिसे थी, हे टीवी ते जेको नाम निहाद डॉक्टर अचनि था, बाबा हीअ जेके आहिनि शुगर जो माण्हू आयो चङो भलो थी वियो, हीअ वठो हीअ वठो, हीअ एडवर्टाइज़मेंट स्पेशली सिंध जे बाराड़ी जे माण्हुनि खे अहिड़ो बेवकूफ़ बणाए मारे छॾियो अथनि, मरी विया आहिनि माण्हू, ऐं माण्हू हुन ते अमल कनि था। बल्कि असांजे ॻोठ में हिकिड़ो माण्हू मरी वियो, हितां भॻो लाहौर, इन टीवी जे हाणे हो त रुॻो पूरियूं ऐं पूरियूं दवाऊं वठे, उन्हनि खे खपे पैसो। त डॉक्टर साहिब खे चवंदो त इन लाइ बि तव्हांखे कुझु जेको करणु घुरिजे त भई अहिड़ियूं एडवर्टाइज़मेंट न अचनि जंहिंसां इंसाननि जी ज़िंदगी ख़तमु थी वञे। ठीकु आहे,
बाबर साहब ॾाढो ज़बरदस्त तव्हांजी ॻाल्हि, तव्हां बिल्कुलु ॿुधाईंदो, वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहिबु असां बाबर साहिबु असांजी कोशिशि ई इहा हूंदी आहे हिते वेहण जी, हिते वॾा वॾा प्रोफेसर ज़मान शेख वारा इन करे ईंदा आहिनि त असां इन शइ खे बावर करायूं त जेके जाली क़िस्म जी दवाऊं जा जेके शुगर जो इलाजु न आहे उन्हनि जे चवण ते वञी पंहिंजी ज़िंदगी ख़राबु न करे, पर बराबरि दुनिया में साइंसी तौर ते जेको इलाजु आहे उन मां फ़ाइदो वठे। शुगर जी तमामु एॾियूं सुठियूं दवाऊं, एॾियूं बहितर, जीअं तव्हां बि चयो, ॿिया बि चवनि था, जेकॾहिं उनखे प्रॉपर डॉक्टर जे चवण ते अमल कजे त शुगर खे कंट्रोल करे बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघिजे थी। तमामु सुठा वॾा माण्हू, वॾा खिलाड़ी बि इन शइ में शुगर खे कंट्रोल करे बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे कनि। तंहिंजे करे वाक़ई इन ॻाल्हि लाइ असां हिते वेठा आहियूं, इन ॻाल्हि लाइ वॾा वॾा प्रोफेसर हिते अचनि था, सिंध टीवी जे प्लेटफॉर्म तां तव्हांखे सुठी ऐं बहितर हेल्थ जी गाइड ॾियनि था ऐं ॿुधाइनि था त इन्हनि कूड़नि एडवर्टाइज़मेंट ते न वञो। इहो ई असांजो कमु आहे। डॉक्टर साहिबु तव्हां छा चवंदो इमदाद खे? असां ॾिसो, इहो मां हिकिड़ो मिसाल ॾियां साईं जी ॻाल्हि खे अॻिते खणी। मां कंहिं ज़माने में सिविल अस्पताल में कमु कंदो हुयुमि, उते असांजो ICU हूंदो। मां हिकिड़ी ॻाल्हि, तव्हांजी इहा ॻाल्हि जेकॾहिं इमदाद खे पोइ जवाबु ॾियनि, थोरो वक़्फ़े जो टाइम थियो आहे, पहिरीं वठूं था वक़्फ़ो, पोइ इमदाद खे कंप्लीट जवाबु ॾियूं। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजो ॻाल्हि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान प्रोफेसर मोहम्मद ज़मान शेख सां शुरू कयो। डॉक्टर साहिबु वक़्फ़े पहिरीं कॉल आई बाबर साहिब जी हैदराबाद खां, त हिकु त इहो त जेके ग़लति क़िस्म जा एडवर्टाइज़मेंट अचनि था, पोइ ॻोठाणा माण्हू मतिलबु जिन खे ॼाण न आहे उहे वञी उन ॾे वञनि था, जेके प्रॉपर दवा जो तरीक़ो इलाज जो न आहे, इन करे उहे पंहिंजी ज़िंदगी में विञाए था। हिकु त इहो जेको आहे, ॿियो वाक़ई सही ॻाल्हि आहे, जेकॾहिं जेको मरीज़ ऐं डॉक्टर जेकॾहिं पाण में तावन कनि त शुगर खे कंट्रोल करे सघिजे थो, त इन्हनि खां कीअं बचे? साईं ॾिसो न, इहो साईं जी जेका ॻाल्हि हुई न त इहे नीम हकीम ख़तरे जान वेठा आहिनि, उनजो मां हिकिड़ो सचो मिसाल थो ॾियां। कंहिं ज़माने में मां सिविल अस्पताल में कमु कंदो हुयुमि, असांजे वार्ड में अॼु ICU में ठटे खां हिकिड़ी छोकिरी वीचारी आई, 12-13 साल जी, टाइप 1 डायबिटीज़ आई, बेहोशी जी हालत में ही ख़ुदा ख़ुदा करे यानी सभिनी महिनत कई, अलाह जी महिरबानी थी, बिल्कुलु सिहतमंद थी, इंसुलिन ते रखी, असां चयोसीं ठटे वञ, ऐं महीने खां पोइ वरी अची चेकअप कराए। साईं महीने खां अॻु ई वरी बेहोश थी वरी आई। अरे छा थियो? चई त साईं त हकीम साहिब ॾे वठी आयासीं त थोरी तबियत गड़बड़ थी वई, उन चयो इंसुलिन ॾियो था, इहो ज़हर आहे, हिनखे बंदि करियो, पंहिंजूं पुड़ियूं वुड़ियूं अलाए छा ॾिनई, वरी बेहोश थी वई आहे। ऐं यकीन ॾाढो ॾाढी सभिनी कोशिशि कई पर ज़िंदगी बची न सघी, डेथ थी वई। हा डेथ। साईं ॾिसो नी, हाणे अहिड़ा हिन को पुछण वारो कोन्हे, ऐं टीवीअ ते अहिड़ा ख़राबु इश्तिहार था अचनि त डॉक्टर त शुगर जो इलाज था कनि, असां लब लब जो था कनि, त असां छा था कयूं? असां त हुनजो था कयूं। सो इहो वाक़ई टीवीअ जा इश्तिहार बंदि करणु खपनि। सभिनी महिनत कई आहे। इहो अलाए छा पुरस्कार हिकिड़ो आहे, सॼो पैसनि जो खेल आहे साईं। एॾा लखे करोड़ रुपया इश्तिहार ॾेई अचनि था, उहे डायरेक्ट कमाइनि था पिया। छा जे लाइ? माण्हू टीवी ॾिसी ऐं उहो ड्रामो ईअं कंदा त ॼण इंटरव्यू था वठनि, नकली मरीज़ विहारे, वाह वाह असां सॼी दुनिया घुमी आयासीं हिन हकीम साहिब। असां वटि तमामु, असां वटि मेडिकल साइंस में तमामु सुठियूं दवाऊं मौजूदु आहिनि साईं, हर क़िस्म जूं दवाऊं आहिनि, ऐं शुगर कंट्रोल न थियण जो को रीज़न ई कोन्हे। लाज़मन कंट्रोल थींदी, रुॻो कंहिं सुठे डॉक्टर ॾे वञो, उनखां गाइडेंस वठो, उनजे मशवरे ते अमल कयो बसि। हा, ऐं साईं जेको ॿियो कंट्रोल जेको मरीज़ चवनि था नी असांजी शुगर कंट्रोल में आहे, साईं मरीज़नि जी नज़र में कंट्रोल डिफरेंट आहे, असांजे नज़र में कंट्रोल डिफरेंट आहे। त मरीज़नि खे खपे त पाण फ़ैसिला न कनि, उहो लिखनि जी हिकिड़े भाउ चयो न 3 दफ़ा कयो साईं, न उनखे जीअं करे थो न उहा लिखे, ऐं जॾहिं बि नेक्स्ट विज़िट थिए डॉक्टर जी, उहो महिरबानी करे खणी वञे त डॉक्टर फ़ैसिलो करे त वाक़ई कंट्रोल आहे या न। त पोइ वधीक फ़ाइदो इहो ज़बरदस्त ज़बरदस्त। हिकिड़ो कॉलर आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी साईं, केरु था ॻाल्हायो? किथां? परवेज़ मिर्जा सिंह, सदाबकोट मां। वॾी महिरबानी। परवेज़, छा पुछंदो डॉक्टर साहिब खां? सर, असल में असांजे ब्रदर आहे, हुनजी उन शुगर हाई थी वियसि ऐं BP लो थी वियसि, उन खां बाद में हुनखे अटैक अची वियो आहे। सो इन हाणे डॉक्टर असां खणी आया आहियूं पंहिंजो NICVD में, डॉक्टर चवनि था शुगर खे कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो, उन खां बाद में तव्हांजो ऑपरेशन कंदासीं। अच्छा, शुगर तमामु वधी वई आहे, हाणे कीअं आहे? कुझु हुते एडमिट आहे? ठीकु आहे? जी जी, हिनमहिल बि 300 खनि शुगर अथसि। होश में आहे? हिन वक़्तु होश में आहे? जी जी, हिनमहिल होश में आहे। अञा हुते दाख़िल आहियो? जी जी, दाख़िल आहियूं। असां बि शदादकोट में, उते डॉक्टर ड्यूटी ते मौजूदु न हो, पोइ उतां हींअर किथे आहियो तव्हां? हींअर हुते शदादकोट में आहियो या कराची आहियो? जी जी, कराची खां पोइ उतां अची बसि हुते सुठा NICVD में तमामु शुगर जा सुठा डॉक्टर, न त ॿाहिरि बि तव्हांखे खोड़ सारा डॉक्टर मिली वेंदा, उन्हनि खे वञी शुगर जो इलाजु करायो, शुगर कंट्रोल थी वेंदी।
ईद को वठी असांखे पिया रुलाइनि पिया, पेमेंट बि ॾियण लाइ तयार आहियूं। उते शुगर जो इलाज बिल्कुलु आसान आहे। डॉक्टर साहब जीअं चयो तमामु घणा डॉक्टर वेठा आहिनि, कंहिंखे बि ॾेखारे उनखे कंट्रोल करे सघिजे थो। ऐं मां डॉक्टर साहब तव्हांखे जवाबु वठी ॾियो, वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहब एॾो परे खां आया आहिनि एडमिट आहिनि ICU में, पर शुगर उहो चवंदा कंट्रोल थिए त पोइ बाक़ी कमु करे। मुंहिंजे ख़्याल में उते एॾा सुठा डॉक्टर वेठा आहिनि, शुगर कंट्रोल थियण को एॾो मसइलो कोन्हे। हाणे साईं चयो त शुगर जेका आहे उहा वधी वई आहे, BP घटिजी वियो आहे, ब्लड प्रेशर। हाणे अमूमन शुगर सां गॾु ब्लड प्रेशर हाई हूंदो आहे, पर कॾहिं कॾहिं एॾी हाई थी वेंदी आहे शुगर जो यूरिन वग़ैरह तमामु घणो ईंदो आहे, डिहाइड्रेशन थींदी आहे, उनजे करे BP लो थी वेंदो आहे, जेका सुठी निशानी न आहे। पर उनजो इलाजु आहे ऐं उनखे ड्रिपियूं ॾेई सघजनि थियूं ओड़े तरीक़े जूं, ऐं BP खे कंट्रोल करे सघिजे। अच्छा डॉक्टर साहब अॻिते तालूं पंहिंजे टॉपिक ते, त जेको हमल जे दौरान जेका डायबिटीज़ थिए थी या जेका जो टाइप 2 जी जेको हिकिड़ी ब्रांच खणी चइजे, त टाइप 2 मां ईअं कीअं शिफ्ट थींदी आहे, इनखे कीअं क्लियर? न शिफ्ट न आहे। अच्छा ॾिसो न, इहो थींदी दौरान हमल आहे, माना ज़ाहिरात यानी जॾहिं पीरियड अचणु शुरू थींदी आहे, पोइ प्रेगनेंसी थींदी, माना 13-14 सालनि खां वॾी उमिरि हूंदी आहे, माना उमिरि उहा आहे जेका टाइप 2 जी आहे। अच्छा हाणे इहो एक्चुअली छा हूंदो आहे, जो प्रेगनेंसी जेका आहे हमल, उहा आहे स्ट्रेसफुल कंडीशन। स्ट्रेसफुल जो मतिलबु इहो आहे त सॼी बॉडी जेका आहे औरत जी, उहा यानी कि स्ट्रेस में हूंदी आहे, मेंटली, फिज़िकली, हार्मोन वाइज़, हेमोडायनामिकली, हर तरह सां स्ट्रेस हूंदी आहे। उनजो रीज़न इहो आहे त जेको ॿारु आहे उहो फॉरेन बॉडी आहे, उहा धारी आहे, उनजा एंटीजन जुदा आहिनि, उनजा ब्लड ग्रुप जुदा आहिनि, उनजो HLA जुदा आहे, उनजा एंटीजन जुदा आहिनि। उहा हिकु धारियो यानी खणी चइजे, हाणे पुट त जान खां प्यारो हूंदो आहे, उहा जुदा ॻाल्हि आहे, पर साइंसी तौर ते हिकिड़ी फॉरेन बॉडी आहे। उनखे 9 महीना पाण सां करे थी, उनखे रिजेक्शन खां बचाइण जे लाइ कुदरत जी तरफ़ां इंतज़ाम थियल आहिनि। उन में इम्यूनो सप्रेशन बि आहे, त इम्यून सिस्टम जेको बॉडीअ जो दिफ़ाई निज़ाम आहे, जेको ॾिसो न कुझु बि अंदरि हलियो वियो त बॉडी उनखे ॿाहिरि कढण जी कोशिशि कंदी आहे। त उन फॉरेन बॉडीअ खे इनखे रिजेक्शन खे रोकण जे लाइ इम्यून सिस्टम खे ढरो करे छॾींदी आहे कुदरत। त शुगर जेकी आहे उहा स्ट्रेस जे करे ज़ाहिर थी वेंदी आहे, त जीअं डिलीवरी थी स्ट्रेस ख़तमु थी वरी नॉर्मल, पर एक्चुअली अंदरि ई अंदरि उहा शुगर जी हूंदी आहे उनमें। अच्छा इन शुगर त सेकंड प्रेगनेंसी में वरी थिए न, इन शुगर जे दौरान जेका हमल जे दौरान थिए थी, चौथे 5 महीने खां शुरू थींदी आहे प्रेगनेंसी ताईं या डिलीवरी ताईं, त छा उन में जेको लबलबो आहे या इंसुलिन ठहंदी न आहे या ठहणु घटि थी वेंदी आहे? उन में ॿई ॻाल्हियूं थियूं आहिनि। हिकिड़ो त इंसुलिन रेज़िस्टेंस जेको आहे, जंहिंजे इंसुलिन जे अमल में रुकावट हूंदी आहे, हिकु त उहो वधी वेंदी आहे। छाजे लाइ अहिड़ा हार्मोन पैदा थींदा आहिनि जेके इंसुलिन रेज़िस्टेंस या उनखे वधाईंदा आहिनि या रुकावट खे वधाए छॾींदा आहिनि, ऐं बीटा सेल जा फंक्शन बि घटि थी वेंदा आहिनि। त ॿई हिन में ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। तंहिंजे करे दौराने हमल जेकॾहिं प्रेगनेंसी थी वञे त हर दफ़ा नथा ॾेई सघूं। अच्छा तो इन पासे छा जॾहिं के दौरान अमल जेकॾहिं कंहिंखे शुगर आहे त छा उनजी पहिरीं इन्वेस्टिगेशन कराईंदो, उहा इज़ रैंडम, उहा ई फास्टिंग, उन खां पोइ उनजो इलाजु कंदो या बसि तव्हां बसि ॾिठो ऐं करे छॾियो? न, उनजी स्क्रीनिंग थींदी आहे। अच्छा बाक़ाइदे? हाणे स्क्रीनिंग जंहिं औरत खे प्रेगनेंसी थी वञे त 3 टाइम आहिनि। हिकिड़ो त जीअं ई प्रेगनेंसी थिए त उनजो शुगर चेक कजे, ठीकु आहे, उहो इन जे लाइ त पहिरें खां डायबिटीज़ त न आहे। सही, ठीकु। अच्छा उहा जेकॾहिं नॉर्मल आहे त 5 या 6 महीने में वरी कजे। अच्छा पोइ जेकॾहिं थिए थी त उहा GDM कंफर्म आहे पकी। अच्छा कॾहिं कॾहिं उहा बि नॉर्मल ईंदी आहे त पोइ डिलीवरीअ जे खां अॻु वरी कजे, ऐं डिलीवरी खां फौरन पोइ कजे, त इहा डायबिटीज़ जेका आहे उहा कॾहिं यानी परमानेंट त कोन थी वई। त 3 टाइम आहिनि जंहिं ते शुगर लाज़मन करणु खपे। हिकिड़ो जीअं ई डायग्नोस थिए त प्रेगनेंसी थी वई आहे, हमल ठहिरजी वियो आहे। ॿियो 5-6 महीने में GDM खे ॾिसण जे लाइ जेस्टेशनल डायबिटीज़, टियों डिलीवरी जे वक़्तु। न 5-6 महीने जेका तव्हां शुगर टेस्ट कराईंदो उहा साॻी रैंडम बि कराईंदो, फास्टिंग बि कराईंदो? अवल त फास्टिंग ऐं रैंडम कराईंदा आहियूं। उन में जेकॾहिं अची वियो त वधीक आहे त पोइ उनजी बाक़ाइदे टेस्ट आहिनि उहे कराईंदा आहियूं। 200 खां मथे जेकॾहिं अची वई पोइ त कंफर्म आहे। बाक़ी बॉर्डर लाइन ते आहियूं त पोइ हिकु OGTT स्पेशल टेस्ट। हाणे हिते मां थोरो ॿुधाए छॾियां त हिकिड़ो प्रोजेक्ट आहे उन ते अचो था। हिकिड़ो कॉलर पहिरीं उनखे शामिल कयो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाई। साईं केरु था ॻाल्हायो, किथां? गुलाम तो ॻाल्हायां शिकारपुर खां। साईं वॾी महिरबानी। अंदरि इहो शुगर बीहे थी पई नेराने जी, वरी ॿुधायो छा चयो तव्हां? 150 या बीहे थो शुगर जी। हा सुबुह जे टाइम नेराने। हा मानी खां पोइ घणी आहे? मानी खां पोइ चेक न कई आहे। मानी खां अॻु में 150, 140, 35। अच्छा का परेशानी का तकलीफ़ आहे या रुगो शुगर चेक था करायो त तव्हांखे वधीक थी लॻे?
अच्छा एज मुंहिंजी 55 आहे। अच्छा, न ॿी का तकलीफ़ आहे, का ॿी परेशानी का न कुझु कंहिं क़िस्म जी तकलीफ़ न आहे, ब्लड प्रेशर बिल्कुलु 120/80 उहो फर्स्ट क्लास। अच्छा, कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव, चेक करायो आहे? डॉक्टर खे तक़रीबन 2-2.5 साल अॻु में ॾेखारियो आहे, वरी न ॾेखारियो आहे, शुगर बि सही बि थी आहे हिते। न हाणे भला विझड़ाई में का शुगर टेस्ट कराई तव्हां? न कराई आहे, पाण इहो कंदो आहे चेक जेको इहो अच्छा ग्लूकोमीटर सां मीटर हूंदो आहे, उन में तव्हां माना नेरानी जेका 150 खन अचे थी ईअं? हा 150, 140, 145, 35। ठीकु आहे, तव्हां जवाबु ॾींदा, वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। साईं हिते मां थोरी ॿ टे ग़लतफ़हमियूं दूरि करे हा इहे करे छॾियो सही। हाणे साईं तूं चए त रुगो फास्टिंग कंदो आहियां, हा हाणे माण्हू प्रिज़्यूम कंदो आहे त फास्टिंग हाय आहे त बाक़ी बाहि हूंदी, फास्टिंग नॉर्मल आहे त बाक़ी, इहो तमामु ग़लति ईअं न हूंदो आहे। ठीकु आहे, ज़बरदस्त, इहा ॻाल्हि ज़बरदस्त आहे। कॾहिं कॾहिं फास्टिंग नॉर्मल हूंदी आहे, रेंडम या राति जो 400 हूंदी आहे, ऐं वाइस वर्सा कॾहिं सुबुह जो तमामु हाई हूंदी आहे, रेंडम बिल्कुलु नॉर्मल हूंदी आहे, परफेक्ट नॉर्मल। त इहो हिकिड़ो दफ़ो करणु जेको आहे तमामु वॾी ग़लति ॻाल्हि आहे। 2 दफ़ा करे, हा एक्चुअली ॾिसो न, हूअं त 7 टाइमनि शुगर चेक करण जा, 7 16 तरीक़ो इहो आहे त मानी खां अॻु, 2 कलाक मानी खां पोइ, 3 दफ़ा मानी माना 6, हिकिड़ो राति जो सुम्हण खां पोइ। पर 7 दफ़ा त लाज़मी आहे त हिकिड़ो महांगो पवंदो, ऐं बार बार फिर कोई कोन करे न, त 3 दफ़ा त ज़रूरु करे, हिकिड़ो फास्टिंग नेरनि खां 2 कलाक पोइ ऐं राति जी मानी खां अॻु। ऐं इहो बि जेकॾहिं को नथो करे सघे त पोइ डिफरेंट टाइम ते करे, कंहिं ॾींहुं फास्टिंग करे, वरी ॿिए ॾींहुं करे नेरनि खां 2 कलाक पोइ, वरी 3 ॾींहं करे राति जी मानी खां अॻु। पर जॾहिं बि करे त लिखे ऐं पंहिंजे डॉक्टर ॾे वञे त उहो रिकॉर्ड खणी वञे। ॿी हिकु टेस्ट आहे, उन ॿी कहिड़ी ग़लती हिन में जेको साईं ॿुधायो, ॿी कहिड़ी ख़ासि ग़लती हिन में? हिकिड़ी मूंखे लॻो त साईं रुगो पाण टेस्ट करे थो, पर कंहिं डॉक्टर ॾे वञे कोन थो। ऐं 150 फास्टिंग तमामु हाई आहे मुंहिंजे ख़्याल में, फास्टिंग 110 खां घटि हुजणु खपे, पर वरी कंहिं डॉक्टर कंसर्न कोन कजे मां ठीकु आहियां। साईं नथो करे, ऐं ॿियो ॾींहं जे ॿिए वक़्त में टेस्ट करे कोन थो साईं। त तव्हां एडवाइस छा कंदो साईं खे? मां एडवाइस कंदुमि त हिकु त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चेक कयो। हिकु टेस्ट थींदी आहे, उनजो नालो आहे HbA1c आहे, ग्लाइकोसाइलेटेड हीमोग्लोबिन। उहो 3 दफ़ा 3 महीननि जी एवरेज ब्लड शुगर ॿुधाईंदी आहे। त ॾिसो न, कॾहिं घटि आहे कॾहिं वधा, त माण्हू चवंदो आहे भई मां इंसुलिन जो डोज़ वधायां घटायां, टिकियूं वधायां घटायां, त HbA1c उनजी हेल्प कंदी त ओवरऑल जेकी सरासरी शुगर 3 महीना जेके गुज़री विया उन में केतिरी आहे, उहा बि लाज़मन कराइणु खपे। कम अज़ कम हर 6 महीने में उहा ज़रूरु कराए। हिकु त इहो कराए, पोइ डॉक्टर ॾे वञे, लाज़मन वञे था, इलाज त डॉक्टर कंदो, न त पोइ इहा वधंदी। असांजा जेके माण्हू इहे आहिनि त भई असांजे पाड़े में हिकिड़े खे शुगर आहे, उनखे फरानी टिके फ़ाइदो पियो आहे, तमामु ग़लति। उन पासे था चवनि जेका गेस्टेशन तव्हां डायबिटीज़ चई, छा उन में HbA1c कराए सघिजे? 1c इहो बि लाज़मी कराए, उन में बि कराइजे, लाज़मन। त उन में छा रिज़ल्ट ईंदी? उन में जेका इहा हमल जे दौरान उन में रिज़ल्ट सेम ईंदियूं या का? न रिज़ल्ट त साॻियो ईंदो न। उहो छाजे लाइ जो, उहो त रेड ब्लड सेल जो स्पेशल टेस्ट आहे, उन में रिज़ल्ट त साॻियो ईंदो न। उन में बि शुगर वधियल नज़र ईंदी जेकॾहिं हूंदी? ईंदी बिल्कुलु। 6 पॉइंट ॾिसो न, इहो जेको 5.7 खां अॻु आहे त उहो घटि आहे, जेकॾहिं त उहो नॉर्मल आहे। 5.7 खां 6.4 ताईं आहे त उहा प्री डायबिटिक आहे। 6.4% खां वधीक माना पकी डायबिटीज़, पोइ हुनजो इलाजु थियणु घुरिजे। अच्छा, हाणे मां इहो ज़रूरु तव्हां खां पुछंदुसि त जेका हमल जे दौरान जेका शुगर थींदी आहे, उनजो इलाज जा कहिड़ा तरीक़ा या किथे किथे हिन जूं सहूलियतूं मौजूदु आहिनि? पर हिकिड़ो कॉलर मूं सां गॾु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। सर वालेकुम सलाम सर, अताउल्ला लाखो थो ॻाल्हायां सखर मां। वॾी महिरबानी। अताउल्ला, छा पुछंदो डॉक्टर साहब? सर मां तक़रीबन मुंहिंजी 51 एज आहे ऐं 5'8" जेको आहे कद आहे मुंहिंजो सर। जी ठीकु आहे। ऐं हलो सर। जी ॿुधाऊं पिया, ॻाल्हायो तव्हां। हा सर, ऐं ॿियो तक़रीबन 9 साल खां मां डायबिटिक पेशेंट आहे सर। मां HbA1c जेको डॉक्टर साहिबु ज़मान साहिबु चए पियो, मां चेक कराईंदो आहियां। कॾहिं हिकिड़ी लेबोरेटरी में 7 थी अचे, कंहिंमें 6.5 थी अचे, कंहिंमें 8 बि अचे थी। ऐं शुगर मां हफ़्ते में 2 टे दफ़ा चेक कंदो रहंदो आहियां। फास्टिंग कॾहिं 105 हूंदी आहे, कॾहिं 110, रेंडम 160, 180। हाणे इहो महसूसु थिए थो त मां डायबिटिक पेशेंट आहियां, छाहे करे एज वधी आहे ऐं उहा पंहिंजी चवंदा आहिनि अॾोही जी बीमारी आहे या शुगर। त हाणे असांखे वधीक छा करणु घुरिजे? वज़न मुंहिंजो साईं 82 किलो आहे ऐं जेको आहे 5'8" मुंहिंजी हाइट आहे। त वज़न केतिरो मां कयां पंहिंजो, ऐं अञा वधीक शुगर मां कीअं कंट्रोल कयां सर? थैंक यू सर। न हिन में तव्हां वठो छा पिया, दवा वठो काका? हा सर, ओरल वठंदो आहियां मां। ठीकु आहे, जी खाईंदो आहियां एमरल, ऐं दोनों सां गॾु ॿी विच में हिकिड़ी ग्लूकोस 250 जी सर। ठीकु आहे, वॾी महिरबानी। तव्हांखे जवाबु ॾींदा, वॾी महिरबानी तव्हां असांखे कॉल कई। जी ठाह साहब, छा जवाबु? अदा ॾिसो न, इहो साईं जेको तमामु इम्पॉर्टेंट पॉइंट कई आहे त HbA1c कंहिं लेबोरेटरी में घटि कंहिं में वधे, इहा तमामु सेंसिटिव टेस्ट आहे
ऐं जेके लेबॉर्ट्रियूं कलाक में रिपोर्ट थियूं ॾियनि HbA1c जूं या ग्लाइकोसाइलेटेड हीमोग्लोबिन उन खां न कराइजे। ठीकु आहे। जेके हिकु ॾींहं में कम अज़ कम ॾियनि थियूं रिज़ल्ट उन खां कराइजे ऐं सुठी लेबॉर्ट्री खां कराइजे। मां त ईअं चवंदुमि जेके बि टेस्टियूं आहिनि उहो भली थोरी महांगियूं पवनि पर सुठी कया, पर के महांगियूं बि आहिनि ऐं रिज़ल्ट माशाअल्लाह आहे उहो बि थोरो ख़्यालु कजे, पंहिंजे डॉक्टर सां मशवरो कजे त कंहिंखां कजे। छा जे लाइ असांजो सॼो जेको इलाजु आहे उहो लेबॉर्ट्री जे रिपोर्ट ते डिपेंड थो करे। इलाजु मौजूदु आहे जेकॾहिं कराए त ठीकु थी सघे थो, लाज़मन ठीकु थींदो आहे, कीअं न थींदो। ठीकु आहे। अच्छा डॉक्टर साहिबु अॻिते था अचूं पंहिंजे हुन ते हमलवार साईं जे लाइ ॿियूं टिकियूं बि आहिनि, खोड़ इंसुलिन बि आहे, बिल्कुलु इहो डॉक्टर जो कमु आहे त उहो कीअं थो हुनखे ठीकु आहे। अच्छा डॉक्टर साहिबु जेको तव्हां गेस्टेशनल डायबिटीज़ जे बारे में ॿुधायो त इन जो इलाजु मौजूदु आहे? अदा बिल्कुलु उन जो इलाजु आहे, पर स्पेशल इलाजु आहे। स्पेशल छा आहे हुन में? उहो छा जे लाइ जो हुन में 2 हयातियूं इन्वॉल्व हूंदियूं आहिनि, हिकिड़ी माउ, ॿी जेको पेट जे अंदरि 9 महीननि जे लाइ ॿारु हूंदो आहे। ऐं हीअ लकीली छा आहे जो 5-6 महीने में स्टार्ट थींदी आहे न, त पहिरियनि 3 महीननि में ॿार जा जेके उज़वान सभु जुड़ी वेंदा आहिनि। इहो कुदरत जे पारां जिगर दिलि न मुंहिंजी पॉइंट आहे न। अच्छा पॉइंट इहा आहे त पहिरियनि 3 महीननि में सभु जेके उज़वान उहे जुड़ी वेंदा आहिनि। 3 महीननि खां पोइ उनजी डेवलपमेंट थींदी आहे त उज़वनि खे नुक़सानु कोन पहुचंदो आहे। छा जे लाइ उज़वा त हीअ शुरू ई 5 महीने में थींदी आहे त उहो ख़तरो न हूंदो आहे। ख़तरो इहो हूंदो आहे त जेके उज़वा जुड़ी वेंदा आहिनि उहे कमज़ोर थी वेंदा आहिनि पोइ, ऐं तंहिंजे करे जेके ॿार पैदा थींदा आहिनि उहे ॾिसण में त मोटा ईंदा आहिनि, उनखे चवंदा आहिनि मैक्रोसोमिया, पर उन्हनि में हाइपोग्लाइसीमिया जा ख़तरा वधी वेंदा आहिनि, उन में झटका अचण जा ख़तरा वधी वेंदा आहिनि, उनखे दिलि जूं बीमारियूं वधी वेंदियूं आहिनि ऐं उनजो अर्ली डेथ बि थी सघे थो। त अहिड़नि ॿारनि खे इनक्यूबेटर में रखंदा आहिनि 3-4 हफ़्ता। इलाज में छा हाणे इलाज में अदा हिकिड़ो त स्पेशल टिकियूं हिकु टिकी आहे जेका असां इस्तेमालु कंदा आहियूं, उहा टिकी उन ते कंट्रोल न आयो त ॿी का बि टिकी कान्हे। हिकु डोज़ हूंदो उनजो त मैक्सिमम डोज़ आहे मेटफॉर्मिन जे नाले सां। न मुंहिंजो मतिलबु त सुबुह शाम खाणी आहे, ॾींहं में 3 दफ़ा? न ॾींहं में 3, उहो डॉक्टर ॿुधाईंदो, ॾींहं में 3 दफ़ा डॉक्टर जेको, पर उनजी लिमिट आहे न। जीअं मां पहिरियों ई चयुमि त दुनिया जी हर गोरीअ जी टिकीअ जी हिकु अपर लिमिट आहे, उन खां वधीक ॾिबी त उनजा नुक़सान वधी वेंदा, उनजो फ़ाइदो घटिजी वेंदो। त हिन जी बि आहे, उन ते बि जेकॾहिं कंट्रोल न थियो त प्रेगनेंसीअ में ॿियो को बि इलाजु कोन्हे सवाइ इंसुलिन जे। पोइ वरी इंसुलिन ते वञणो। अच्छा केतिरा तव्हांजा सेंटर के मौजूदु आहिनि सिंध में या जितां उहे हमलवारी औरतूं वञी स्क्रीनिंग कराइनि ऐं इलाजु वठनि? किथे किथे मौजूदु आहे? फ्री में, मुफ़्त में स्क्रीनिंग आहे ऐं कंसल्टेशन फ्री आहे। किथे किथे आहे? हीअ WDF जो प्रोग्राम आहे, वर्ल्ड डायबिटिक फेडरेशन जो, ऐं 4 शहरनि में फ़िलहालु इहो सेंटर असां खोलिया आहिनि। हिकिड़ो कराची में 2 सेंटर आहिनि, मोहम्मद खान में आहिनि, उनखां मुल्तान में आहिनि, पेशावर में आहिनि। कराचीअ में सर सैयद अस्पताल आहे जिते मां कमु कंदो आहियां, उनखां पोइ फातिमा बाई अस्पताल आहे, इहो सोल्जर बाज़ार में पटेल पाड़ा वटि आहे हिते फातिमा बाई। अच्छा पेशावर में गंधारा मेडिकल कॉलेज आहे, मुल्तान में मुल्तान मेडिकल ऐं डेंटल कॉलेज आहे, ऐं टंडो मोहम्मद खान में इंडस मेडिकल कॉलेज आहे। अच्छा हुते मौजूदु आहिनि। हिते फ्रीअ में कंसल्टेशन आहे, फ्रीअ में कंसल्टेशन ऐं फ्रीअ में टेस्टिंग। तव्हां अचो त फ्रीअ में शुगर स्क्रीन कंदासीं। ठीकु आहे डॉक्टर साहिबु, टाइम ख़तमु थियो, पैगाम छा हूंदो मैसेज? अदा पैगाम इहो आहे त शुगर जेकॾहिं कंट्रोल थिए त माण्हूअ खे खपे त शुगर कंट्रोल करे। फास्टिंग शुगर 110 खां घटि ऐं रेंडम ब्लड शुगर 140 खां घटि, HbA1c 6.4% खां घटि। चाहे तव्हां हुनखे एक्सरसाइज़ूं डाइटिंग सां कंट्रोल कयो, चाहे हिकु टिके सां 6 टिकियुनि सां या इंसुलिन सां इहो टारगेट अचीव कयो त हुनजो कॉम्प्लिकेशन। वॾी महिरबानी डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख तव्हां ते, असां तव्हांजी महिरबानी। नाज़रीन डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख असां सां गॾु जेको असांखे डायबिटीज़ या शुगर जी बीमारी बाबति ॼाण ॾियो। डॉक्टर साहिबु जेके ॻाल्हियूं कयूं जेके असां उन्हनि ते अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श पवार खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।